पूरे पाकिस्तान जहाँ जाम नवाज़री तर के मुख़्तलिफ़ शहरनि में जश्न आमद जे रसूल जे सिलसिले में मुख़्तलिफ़ रैलियूं कढी वयूं आहिनि ऐं जेको हिन वक़्तु जेको जाम नवाज़री तर के मुख़्तलिफ़ शहर में जेको आका जहान ॿिन्ही जहान जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जश्न विलादत मौक़े ते तमामु ख़ुशियूं भरियूं रैलियूं जेकर कढी वयूं आहिनि। अचो त हिते जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि मस्जिद मां जेके आहिनि रैलियूं कढी उन्हनि जे अॻुवाण सां ॻाल्हायूं। अल्लाह ताला जा करोड़े एहसान जो असांखे प्यारो महबूब अता फरमायो, उन महबूब जी ख़ुशी ख़ुदि रब ताला बि फरमाई, मलाइकनि बि फरमाई, इंस और जिन सभिनी फरमाई त असांजो बि हक़ आहे त असीं पंहिंजे प्यारे महबूब जो मीलाद तमामु धाम धूम सां मल्हायूं। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र अल्लाह ताला फरमायो त क़ुरान शरीफ़ में त मूं तव्हांजो ऐं महबूब मूं तव्हांजो ज़िक्र बुलंद फरमायो आहे। त जॾहिं रब ताला पंहिंजे महबूब जो ज़िक्र बुलंद फरमायो आहे त असां केरु थींदा आहियूं उनजो ज़िक्र घटाइण वारा। इंशाअल्लाह अज़ वजल इन रैलियुनि जे ज़रिए, इन मदनी काफ़िलनि जे ज़रिए, इंशाअल्लाह अज़ वजल दावत इस्लामी जे तमामु ज़रियनि जे ज़रिए इंशाअल्लाह अज़ वजल महबूब जे ज़िक्र खे अञा बुलंद कयो वेंदो। असां मोमिननि खे लाज़िम आहे त पंहिंजे आका जे उन ॾियारे खे 12 रबीउल अव्वल खे तमामु सुहिणे ख़ुशी नमूने सां उनखे मल्हायूं, पंहिंजे आका खे यादि करियूं। उन लाइ असां तमामु नवाबाद शहर में सभिनी मस्जिद मां जेके असांजी सुन्नत जमात जूं मस्जिदूं आहिनि उन में वॾे पैमाने ते जमात हाज़िर थी ऐं मुस्तफ़ा जी शान में मरहबा या रसूलल्लाह मरहबा या मुस्तफ़ा जा नारा हणंदे असां शहर में रैली कढी आहे जेका तमामु जुमे नमाज़ ताईं असांजी रैली हलंदी। तमामु इस्लाम जेके बि जिते बि मुस्लमान रहंदा सभिनी खे ईद मिलाद नबी मुबारक हुजे ऐं हिन भलारे ॾींहं जे सदके अल्लाह तबारक व तआला असां सभिनि जी मग़फ़िरत फरमाए ऐं असां सभिनि जो हीउ जेको मीलाद कढणु हीउ हींअर खां न आहे, सदियुनि खां आहे ऐं हीउ मीलाद हमेशह जेसिताईं हर मुसलमान जेसिताईं बि अहले सुन्नत जा जेके आलिम आहिनि उलमा इकराम आहिनि जेसिताईं बि असां आहियूं असां हमेशह मीलाद मल्हाईंदा रहंदासीं इंशाअल्लाह ताला। इंशाअल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾींहं मुताबिक़ जेको ॾींहुं आहे उन मुताबिक़ इंशाअल्लाह ताला क़ुरान हदीस मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान खे बयानु कंदासूं ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मौजज़ा ॿुधाईंदासूं। नाज़रीन तव्हां हिते मुख़्तलिफ़ जेके आहिनि मौलवियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन में चवणो त असीं दुनिया खे ॿुधाइण था चाहियूं त असां मुस्लमान आहियूं, असांखे जेको आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो जेको तोहफ़े मिलियो आहे असां उन जेको आहे दीन इस्लाम असीं दीन इस्लाम जे हलंदासीं।